मदीने पाक ॾांहुं हिजरत जे मौक़े ते सरकार नामदार मके मदीने जी ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा राज़दार ऐं जानिसार यारे गार ऐं यारे मज़ार हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जानिसारीअ जो जेको आला मिसाल क़ाइम फरमायो उहो बि पंहिंजी जॻह बेमिसाल आहे। कुछ लफ़्ज़नि जे फ़र्क़ सां मुख़्तलिफ़ किताबनि में इन मज़मून जूं रिवायतूं आहिनि त जॾहिं अल्लाह अज़्ज़ व जल जा हबीब हबीब लबीब बेचैन दिलनि जा तबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम गारे सोर जे वेझो पहुता त पहिरियां हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु गार में दाख़िल थिया। सफ़ाई करे तमाम सुराखनि खे बंदि कयो। आख़िरी ॿिनि सुराखनि खे बंदि करण लाइ का शइ न मिली त पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मुबारक पेरनि सां उन्हनि ॿिन्ही सोराखनि खे बंदि कयो। पोइ रसूल करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे अंदरि अचण जी दरख़्वास्त कई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अंदरि तशरीफ़ वठी विया ऐं पंहिंजे वफ़ादार यारे गार ऐं यारे मज़ार सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे गोॾे ते मथो मुबारक रखे आराम फरमाइण लॻा। गार में हिकु नांग हुयो जंहिं पेर ते डंगे विधो, पर सदके वञा सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मुहब्बत तां जो सूर ऐं तकलीफ़ जी शिद्दत बावजूद सिर्फ़ इन्हीअ ख़्याल सबब त मुस्तफ़ा जाने रहमत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे आराम ऐं राहत में खलल न थिए बिल्कुलु ख़ामोश रहिया ऐं चुर पुर बि न कयाऊं। पर तकलीफ़ जी शिद्दत सबब गैर इख़्तियारी तौर ते अखियुनि मां लुड़क वहण लॻा ऐं जॾहिं मोहब्बत जे लुड़कनि जा कुछ क़तरा महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मुबारक चेहरे ते आया त शाह अली वक़ार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम बेदार थिया। इस्तिफ़सार फरमायऊं, ए अबू बकर छो था रुओ? हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु नांग जे डंगण जो वाक़ियो अर्ज़ कयो। पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम डंगियल हिस्से ते पंहिंजो लुआबे दहन लगायो त हिकदम आराम मिली वियो। हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं रसूल ज़ी वक़ार शहनशाह अबरार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां गॾु गारे सोर में तशरीफ़ वठी विया त बदबख्त काफ़र गार जे वेझो पहुची विया हुआ। ॿिन्ही पाक हस्तियुनि जे गार में मौजूद हुजण खे अल्लाह अज़्ज़ व जल सिपारे ॾहें सूरह तौबा आयत नंबर 40 में हीअं इरशाद फरमायो आहे, सानी यसनैन इज़ हुमा फिल गार। तर्जुमा कंज़ुल ईमान, सिर्फ़ ॿिनि जानियुनि सां जॾहिं उहे ॿई गार में हुआ। अल्लाह अज़्ज़ व जल इन्हनि ॿिन्ही पाक हस्तियुनि जी हिफ़ाज़त जा ज़ाहिरी सबब बि पैदा फरमाया हुआ। उहो हीअं जो जॾहिं जनाबे रिसालत मआब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾु गारे सोर में दाख़िल थिया त खुदाई पहरो लॻी वियो। गार जे मुंहं ते कोरिएड़े ॾियारो ठाहियो ऐं किनारे ते कबूतर आना लथा। दावत इस्लामी जे इशाती इदारे मकतबतुल मदीना जे शाया थियल 680 सिफ़हनि ते मुश्तमिल किताब मुकाशिफ़तुल क़ुलूब सिफ़ो नंबर 132 ते आहे। इहो सभु मके जे काफ़रनि खे गार जे तलाशीअ खां परे रखण लाइ कयो वियो। उन्हनि ॿिन्ही कबूतरनि खे रब्बे ज़ुल जलाल अज़्ज़ व जल अहिड़ो बेमिसाल बदिलो ॾिनो जो अॼु ताईं मके जे हरम में जेतिरा बि कबूतर आहिनि इहे सभु उन्हनि ॿिन्ही कबूतरनि जी औलाद मां आहिनि। जीअं अल्लाह अज़्ज़ व जल जे हुक्म सां उन्हनि नबी रहमत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त कई हुई, तीअं रब अज़्ज़ व जल बि हरम में इन्हनि जे शिकार ते पाबंदी लॻाए छॾी आहे। जॾहिं काफ़रनि उते कबूतरनि जो आखेरो ऐं उन्हनि जा आना ॾिठा त चवण लॻा, जेकॾहिं हिन गार में को इंसान हुजे हा न कोरिएड़ो ॾियारो ठाहे हा न कबूतर आना ॾिए हा। काफ़रनि जे पेरनि जो हल्को आवाज़ ॿुधी आशिक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु कुझु घबराइजी अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हाण दुश्मन असांजे एतिरो त वेझो अची विया आहिनि, जेकॾहिं उहे पंहिंजे पेरनि ते नज़र विझंदा त असांखे ॾिसी वठंदा। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, ला तहज़न इन्नल्लाह माना। तर्जुमो कंज़ुल ईमान, गम न कर बेशक अल्लाह असां सां गॾु आहे। पोइ हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु ते इत्मिनान यानी रहमत नाज़िल थी ऐं पाण बिल्कुलु मुतमइन ऐं बेखौफ़ थी विया। चौथे ॾींहुं
पहिरीं रबीउल नूर सूमर शरीफ ते हुजूर नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम गार खां ॿाहिरि तशरीफ़ वठी आया ऐं मदीने पाक ॾांहुं रवाना थिया। मिठा मिठा इस्लामी भाइरो, अल्हम्दुलिल्लाह महबूबे रब्बी अकबर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ऐं सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु कामयाब बामुराद ऐं तलाश करण वारा बदबख्त काफ़र ऐं नाकाम ऐं नामुराद थिया। कोरीअड़े ॻोल्हण जी राह बंदि कई। गार जो मुंहुं ईअं ठाहियो जो उन ताईं जाचूसनि जी सोच बि न पहुची सघी ऐं उहे मायूस थी वापसि मोटिया ऐं कोरीअड़े खे अज़ीम सआदत मिली जंहिंखे मुकाशिफ़तुल क़ुलूब में हज़रत सैयदना इब्ने नक़ीब रहमतुल्लाह ताला अलैहि बयान कयो आहे। रेशम जे कीड़नि अहिड़ो रेशम ठाहियो जेको ख़ूबसूरतीअ में पंहिंजी मिसाल पाण आहे, पर कोरीअड़ो उन्हनि खां लख दर्जा बहितर आहे। इन्हीअ लाइ जो उन गारे सोर में सरकार आली वकार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे गार जे मुंहं ते ॾियारो ठाहियो हो। सोशल मीडिया सिंधी दावत इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।